पंहिंजे गुनाहनि खां माफ़ी वठूं, परवरदिगार खे परचाए वठूं, अल्लाह जो ख़ौफ़ असां पंहिंजी दिलि में पैदा कयूं। मख़लूक जो ख़ौफ़ आहे, जेकॾहिं को ग़लति कमु कयूं था त मख़लूक खां लिके करे कयूं था, पर ख़ुदा जो ख़ौफ़, ख़ुदा ख़ौफ़ी हुजे ऐं जॾहिं बहाने जी दिलि में ख़ुदा जो ख़ौफ़ अची वियो न त नेकी करणु आसान थी पवंदी, गुनाह छॾणु आसान ऐं गुनाह करणु मुश्किल थी पवंदी। जॾहिं बि माण्हू गुनाह ॾे वधाईंदो, फौरी उन जे दिलि में ख़्यालु आयो त मुंहिंजो रब त ॾिसे, उनखे हिसाब ॾे। त हर वक़्तु इन शइ जो इस्तेहज़ार रखो, ही ध्यानु रखो त मुंहिंजो रब मूंखे ॾिसे पियो, मुंहिंजो रब मूंखे ॾिसे पियो, रब मूंखां इंतकाम वठण ते क़ादिर आहे। जॾहिं बहाने जी जॾहिं इहा नज़र आहे रब ते त हर गुनाह ख़ानकाहुनि में दरगाहुनि ते बुज़ुर्ग अल्लाह अल्लाह जूं ज़रबूं हणाईंदा आहिनि, उहो इन जे करे हूंदी आहे त बाने जी दिलि और दिमाग़ में अल्लाह जो ध्यानु वेही रहे। जॾहिं दिलि और दिमाग़ में अल्लाह जो ध्यानु वेही रहियो त हाणे नेकी करणु बाने जे लाइ आसान, गुनाह छॾण बि आसान ऐं शरीयत मुताबिक़ हलणु बाने जे लाइ आसान थी। ऐं जंहिंजे दिलि और दिमाग़ में अल्लाह जो ख़ौफ़ वेही रहियो, पोइ त उनखे गोली हणे छॾियो, गोली बर्दाश्त कंदो पर रब जी नाफ़रमानी बर्दाश्त कंदो। कैफ़ियत बाने जी ठही थी पए, बशर्ते कि अल्लाह जो ध्यानु बाने खे नसीब थी पए आला क़िस्म। जंहिं बाने खे अल्लाह जो आला क़िस्म जो ध्यानु नसीब थी पियो, उहो बानो विलायत जे मक़ाम खे पहुची ऐं ख़ुदि ब ख़ुदि अल्लाह जो ख़ौफ़ बाने खे गुनाहनि खां रोके थो। अल्लाह जो ध्यानु तो ॾियणु ज़रूरी आहे। अॼु जुनैद बग़दादी रहमतुल्लाह अलैह बग़दाद जा हिकु वॾा बुज़ुर्ग थी करे गुज़रिया आहिनि। उन जी तौबे जी बि अजीब दास्तान आहे, टाइम जी क़िलत आहे। अॼु जुनैद बग़दादी रहमतुल्लाह अलैह वटि मुरीदीन ईंदा हुआ, ही अल्लाह जो बानो उनखे ज़िक्र ॾींदो हो, तस्बीहात भई ही ज़िक्र वञी कयो, ही विर्द वञी कयो, राति ॾींहुं पोइ ज़िक्र में लॻा पिया आहिनि। तादाद ॾिसे जॾहिं हाणे वीचारा ख़लीफ़ा पिया पढ़नि, अल्लाह जो ज़िक्र पिया कनि था त अल्लाह जो ध्यानु नसीब थिए। कंहिंखे 5 साल थी विया, कंहिंखे 6 साल लॻी विया, कंहिंखे 10 साल, कंहिंखे 15 साल, हाणे ज़िक्र अज़कार पिया कनि। हिकु दफ़ो ख़लीफ़नि पाण में उन फ़क़ीरनि पाण में सलाह कई त पाण खे एॾो वॾो अरसो थियो आहे, वक़्तु थियो आहे, घर छॾे हिते बुज़ुर्ग वटि वेठा आहियूं, अल्लाह अल्लाह कयूं पिया, ज़िक्र सिखूं पिया, ज़िक्र कयूं पिया। हाणे साईं जुनैद बग़दादी खे असां अर्ज़ु कयूं त असांखे इजाज़त ॾे त असां वञी करे पीर थी करे विहूं, असां ॿियनि खे वञी करे ज़िक्र ॾियूं, अल्लाह जो नालो ॿियनि खे बि सेखारियूं। हाणे असांखे इजाज़त ॾिनी वञे, पंहिंजो ख़लीफ़ो बणायो वञे। ख़लीफ़ो असुल उनखे ई चइबो आहे जंहिंखे मुर्शिद ज़िक्र अज़कार जी अॻिते इजाज़त ॾेई छॾे भई। अॼुकल्ह वारा ख़लीफ़ा वरी हू ॿिया हूंदा आहिनि, सनी वारा, सनी लाइ न, बल्कि ख़लीफ़ो असुल चइबो उन आहे, ख़लीफ़े जी माना नाइब, माना जेको असल कमु करे पियो नाइब उहो कमु करे। भई उस्ताद शागिर्द खे पढ़ाए, हाणे शागिर्द खे भई इजाज़त हाणे तूं वञी पढ़ाए। भई मुर्शिद पंहिंजे मुरीद खे ज़िक्र अज़कार सेखारे, मंज़िलूं तय कराए, सुलूक जूं। हाणे जॾहिं हू मंज़िलूं सभु तय करे वियो आहे त पोइ भई हाणे उनखे इजाज़त आहे त हाणे तूं वञी करे अल्लाह जो नालो माण्हुनि खे सेखार ऐं माण्हुनि जी वञी करे इस्लाह कर। त बुज़ुर्ग जा जेके बि हू फ़क़ीर हुआ, जेके दरगाह ते वेठा हूंदा, ज़िक्र अज़कार पिया कंदा, अची करे जुनैद बग़दादी रहमतुल्लाह अलैह रहमतुल वासिआ खे चवणु लॻा त साईं काफ़ी वक़्तु थियो आहे, असां ज़िक्र अज़कार कयूं पिया, ज़रबूं हणूं पिया, हाणे असांखे तव्हां ख़िलाफ़त सां नवाज़ो त असां पंहिंजे इलाइक़े में वञी करे कमु कयूं, उते वञी करे असां ज़िक्र अज़कार कयूं, माण्हुनि खे ज़िक्र अज़कार ॾियूं, माण्हुनि जी इस्लाह कयूं, असांखे पग ॿधायो। अॼु जुनैद बग़दादी रहमतुल्लाह अलैह चइबो तो में अञा देरि आहे। ॿी ॻाल्हि आहे साईं मूंखे 7 साल थिया आहिनि, बाबा अञा महिनत कर, तो में अञा देरि आहे।
साईं मूंखे 10 साल थिया आहिनि। बाबा तो में अञा देरि आहे, तूं अञा थोरी महिनत कर, अञा पको कोन्हे, कचो आहे। साईं मूंखे 15 साल थी विया आहिनि। बाबा अञा कचो आहे, थोरी महिनत कर। अञा साईं उन्हनि ख़लीफ़नि खे मस ख़ामोश कराई, जिन जी मुतालबो कयो त साईं असांखे ख़िलाफ़त ॾियो, त असां पंहिंजे इलाइक़नि में वञी करे पीर थी करे विहूं ऐं माण्हुनि खे ज़िक्र अज़कार ॾसियूं, माण्हुनि जी वञी करे इस्लाह कयूं। त एतिरे में हिकु शख़्स अचे पियो, टुटल कपिड़ा, पेरनि में जुती लभे कोन, परागंदा हाल, मेरो सेरो ऐं पंहिंजे कमु काज वारो माण्हू, हारी क़िस्म जो माण्हू आयो। अची करे जुनैद बगदादी खे चई, पीर साहब आउं परे खां आयो आहियां, हारी माण्हू आहियां, बनी मूंखे खेरणी आहे, ढगा छॾियो आहियां बनी में, अल्लाह जो नालो वठणु आयो आहियां। हाणे मूंखे ज़िक्र सेखार बि सही ऐं मूंखे इजाज़त ॾे त आउं वञी करे माण्हुनि खे अल्लाह जो नालो सेखारियां ऐं मुंहिंजी बनी सुके थी, मूंखे जल्दी इजाज़त ॾियो, हींअर ई वापसि वेंदुसि। आयो आहे परे खां, आहे हारी, ग़रीब, ॾुतड़ियल, कपिड़ा जेके फाटल, मेरो सेरो मिटी में भरियल ऐं बनी में ढगा छॾे आयो आहे, हर काईंदे आयो आहे। छा पियो चए त साईं मूंखे अल्लाह जो नालो सेखारियो ऐं मूंखे इजाज़त ॾियो त आउं वञी करे माण्हुनि खे ज़िक्र ॾियां, उन्हनि खे अल्लाह जो नालो सेखारियां, उन्हनि जी वञी करे इस्लाह कयां। आज जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह पंहिंजी दस्तार लाहे करे उनजे मथे ते रखी त पुटु वञ, तूं वञी करे माण्हुनि खे अल्लाह जो नालो सेखार। वो पुराणा ख़लीफ़ा जेके 15 साल वारा, 7 साल वारा, 8 साल वारा, उन्हनि जूं वरी ज़ुबानूं खुली पियूं, साईं हे ज़ुल्म, असांखे 10-10, 15-15 साल थी विया, हिते ख़ानकाह में वेठा आहियूं, दरगाह में वेठा आहियूं, राति ॾींहुं ज़िक्र जी हुंगार आहे, उजागा कयूं पिया, चिल्ला काटियूं पिया, ज़िक्र अज़कार कयूं पिया, एतिरो वक़्तु असांखे गुज़री वियो, अवां असांखे इजाज़त ॾियो ई कोन था। ऐं हू हारी माण्हू, अणपढ़ियो, ॼट, जाहिल, न इल्मु, न फ़हम, न फ़रासत, न दानाई, न सम्झ, ऐं हारी माण्हू ढगा बनी में काईंदे उते अध में छॾे आयो आहे ऐं तव्हां पंहिंजी दस्तार उनजे मथे ते रखी छॾी आहे ऐं उनखे तव्हां इजाज़त ॾेई छॾी आहे त वञी करे माण्हुनि खे अल्लाह जो नालो सेखार, माण्हुनि जी वञी करे तूं इस्लाह कर। निसोरो ज़ुल्म। साईं जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह उन फ़कीर खे वरी घुरायो पोइ हारी, अबा तूं हेॾा अच, हाणे महिरबानी कर, अॼोकी राति हेतिरे तरसी पओ, मूंखे हिकिड़ो ॾींहुं ॾे, पोइ तूं भले वञा। साईं मुंहिंजी बनी सुकी वेंदी, ऐं हारी माण्हू, मूं में गुंजाइश ई कोन्हे एतिरी, ग़रीब माण्हू, न हिकिड़ो ॾींहुं तूं मूंखे ॾे, ही सभु बुज़ुर्ग कावड़िया वेठा आहिनि, हिकिड़ो ॾींहुं तूं मूंखे ॾे। चइसि ठीकु आहे, हिकिड़ो ॾींहुं आउं ॾियां थो, पर वधीक मूं में गुंजाइश कोन्हे वेहण जी एतिरी। चए ठीकु आहे, तूं हिकिड़ो ई ॾींहुं ॾे। बसि राति गुज़री। जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह जेतिरा बि उनजा फ़क़ीर हुआ दरगाह में, ऐं जिन जिन अची मुतालबो कयो त तूं साईं असांखे पग ॿधायो, असांखे बि पीर बणायो त असीं वञी करे दुनिया जी रहनुमाई कयूं, असां पीर थी करे विहूं ऐं माण्हुनि खे ज़िक्र अज़कार ॾियूं। जेके बि हुया 50, 60, 70 जेके बि हुया, रातो राति में कुझु ख़लीफ़ा मोकिलियो त भाउ हिमत कयो, एतिरा कुकुड़ हथु कयो, कुकुड़ हाणे 60-70 कुकुड़ अची विया, 60-70 कातियूं अची वियूं रातो राति में। सुबुह जो फजर खां बाद में साईं निमाज़ पढ़ाई मुसले ते, चइबो आहे सभई हेॾां अचो, फलाणा हे कुकुड़, ही काती, कुकुड़ खणी वञ, उन जाइ ते इनखे ज़िबह करे अच जिथे तोखे केरु न ॾिसे। फलाणा तूं हे कुकुड़ वटि, काती वटि, उन जाइ ते इनखे ज़िबह करे तोखे केरु न ॾिसे। हाणे जेके वेठा आहिनि ख़लीफ़ा, सभिनी खे हिकु कुकुड़, हिकु काती, उते वञी ज़िबह करे अचो, अव्हांखे केरु न ॾिसे।
बस रवाना थिया। कलाक ब मस गुजरिया, हमरा अचन पिया पहुते। कुकुड़ जी मुंडी लायो पिया अचन। कुकुड़ जी मुंडी, अबा तूने खबर ज़िबे करे आए? जो हाँ। अबा कितने ज़िबे करे? तो के ॾिठो कोन? तो न से मूंखे कंहिं बि कोन ॾिठो। अच्छा ठीकु आहे, ॿियो आयो, टियों आयो, तूने ख़बर? साईं आऊं फलाणी गार में ज़िबे करे आयो, उते केर बि कोन, मूंखे केर बि कोन ॾिसो ज़िबे करे आयो। अबा तूने ख़बर? जो साईं आऊं समुंड जे किनारे ते ज़िबे करे आयो, ॾाढो परे 10 किलोमीटर, उते को पखी पखणी कोन हुयो, मूंखे कंहिं बि कोन ॾिठो, उनखे ज़िबे करे आयुसि। हाणे जेके 70-80 ख़लीफ़ा जेके पुराणा वेठा ज़िक्र अज़कार करण वारा, हू सभु पहुची विया। सिज हाणे वञे पियो अॻिते, असर थी पई, मग़रिब जो टाइम अची वेझो थियो, पर अञा हू हारी न मोटियो। हारी ॿिया त सभु अची विया जल्दी जल्दी हिक ॿिए पोयां, पर हारी अञा न मोटियो। सिज लहे पियो, हाणे सभिनी जूं नज़रूं उन हारी में आहिनि। त एतिरे में ॾिसंदे परे खां हमरा हिकिड़ो नज़र अचे पियो, ऐं हू अलाह जो बानो अची करे पहुतो। छुरी बि हथ में आहे, कुकुड़ बि हथ में आहे, सही सलामत ज़िंदा सालिम, सही सलामत ज़िंदा सालिम कुकुड़ खणी करे आयो आहे। हे सभु ॾिसंदा सफ़ा कोन्हे कमु आहे, कुकुड़ ज़बई करे कोन आयो आहे, ऐं एतिरो टाइम लॻायो आहे। सुबुह जो फजर में निकितो आहे, मग़रिब जी अज़ान थी आहे, वापसि मोटियो आहे। कुकुड़ जी हो उएं जो उएं ज़िंदा सालिम खणी आयो आहे, ऐं सभिनी खे कोटी बि कई। दिलि में इहो पिया सोचनि, जे उहो अची पेश थियो त पुटु ॾे ख़बर, तोखे चङनि खे ज़िबा करे आहे। साईं हा, मूंखे हुकुम वाक़ई ज़िबा करण जो हुयो। मूं वॾो पंधु कयो, वॾी मसाफ़त कयमि, समुंड जे किनारे ते वियुमि, ॾिठा पियो हेॾा बेड़ा को माण्हू मूंखे नज़र न पियो अचे, को पखी पखण नज़र न पियो अचे। कुकुड़ खे लेटाए उन जे कन ते छुरी रखां पियो, त ॾिठमि त मूंखे ख़ुदा ॾिसे। वरी फलाणी गार में वियसि, ॾिठमि त ख़ुदा मूंखे ॾिसे पियो। फलाणे जबल जे पोयां वियसि, ॾिठमि त ख़ुदा मूंखे ॾिसे पियो। फलाणे झंग में हुड़ी में वियसि, पियो त केरु कोन हो, पर ॾिसां पियो त ख़ुदा मूंखे ॾिसे पियो। सॼो मुल्क घुमियो आहियां, सॼो ॾींहुं भॻो आहियां, रुलियो आहियां, पर मूंखे अहिड़ी का जाइ नज़र न अचे जिते ख़ुदा न ॾिसंदो हुजे। जिते वञा पियो ॾिसां पियो त रब मूंखे ॾिसे। त ॿिया जेके ख़लीफ़ा हुया उहे शर्मिंदा थिया, तौबा ताइब थिया त साईं वाक़ई असां में कमी आहे ऐं हीउ पास आहे। त ख़ुदा जे ख़ौफ़ जे परचे में, ख़ुदा जे ख़ौफ़ जे परचे में जॾहिं बानो पास थो थी वञे न, पोइ उन जी ज़िंदगी बदिलजी थी वञे। त अल्लाह जो ध्यानु हुजे हर वक़्तु त रब मूंखे ॾिसे पियो। मुराद पैगम्बर इमाम अदल हुर्रियत खलीफ़ा सानी मुराद पैगम्बर सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जो मामूल हूंदो हो, रात जो इशा खां बाद में भी मदीने जी घिटिन में चक्कर लगाईंदा हुआ त मतां को परेशान हाल हुजे उन जो सहारो बणिजे। अहिड़े तरीक़े सां सुबुह जो जॾहिं तहज्जुद ते ईंदा हुआ, तहज्जुद जी निमाज़ पढ़े करे वरी भी मदीने जे घटिन में चक्कर लगाईंदा हुआ। हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु तहज्जुद ते आया आहिनि, तहज्जुद जी निमाज़ पढ़े करे पार जो गश्त निकिता आहिनि, ॾिसां त सही मुंहिंजी रैयत में को परेशान हाल हुजे त उन जी का नुसरत ऐं मदद करे सघां। इलाइक़े जे हालात खे मालूम करण जे लाइ सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु मदीना तय्यबा जी आबादी खां थोड़ा ॿाहिरि था निकिरनि, ॾिसनि था त हिकिड़े पहाड़ ते कुझु रोशनी पई अचे, रोशनी नज़र पई अचे आबादी जे अंदरि, घर में रोशनी नज़र पई अचे, बाहि पई ॿरे। रात जो 2:30 थिया आहिनि, हींअर घर में बाहि पई ॿरे, रोशनी आहे, सोजरो आहे,
ख़ैर त आहे वञी करे हक़ीक़त दरियाफ़त करे अचा। अमीर उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु वञनि पिया होॾां। जॾहिं उन घर के वेझा पहुता आहिनि, अंदरि ॻाल्हाइण जो आवाज़ पियो अचे। मां ऐं धीउ पाण में ॻाल्हाइनि पियूं। मां पई चए धीउ खे, पुट खीर में पाणी विझ। अॼु ॿकरियुनि खीर घटि ॾिनो आहे, खीर पूरो कोन थींदो। खीर जे पूरो न थियो त पोइ असांजो रोज़गार जेको आहे उहो पूरो कोन थींदो। तंहिंजे करे खीर में थोरो पाणी मिलाए छॾ। त खीर में पाणी जी मिलावट पुराणी अची पई। अॻे खीर में पाणी मिलाईंदा हुआ, हाणे वरी अलाह जे फज़ल सां पाणी में खीर। अक्सर पाणी थोरो खीर। आवाज़ सभिनी जो कोन थो चवां, पर असांजे उमूमी जेको मुआशिरो आहे, होटलुनि ते वञी करे असां हशर ॾिसूं था, इहो ई आहे ई निज पाणी। हुतां शाख मां गमड़ो पहिरीं भरियूं, पोइ मथां खां अची खीर विधऊं। 5 किलो पाणी आहे, 2 किलो खीर अची वियो आहे। हाणे असां होटल वाज रखूं भई ज़ोर त साईं चांहि कड़क आहे, सुठी आहे, पती वधीक थिए भई। पोइ हाणे हू वीचारो जीअं पती हणे तीअं चांहि कारी, सुलेमानी जी भेण थियो वञे। छो त खीर हुजे त चांहि ठहे न। बहरहाल मां बि चए धीउ खे, पुट खीर में पाणी मिलाए। अम्मा खीर में पाणी कीअं मिलायां? उमर जो ख़ुतबो कोन ॿुधई। कल सुहिणे मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान बयान पियो करे त ठगी ऐं मिलावट न कयो। मिलावट करणु हराम आहे। असां पंहिंजी रोज़ी खे हराम कीअं कयूं? और औरतुनि में थोरो ज़िद हूंदो आहे, लालच में अची वई औरत। ज़िदियत जी मिज़ाज आहे, हिन में लालच अची वञे त पोइ त ठीकु आहे। अम्मा बि चए त न, खीर में पाणी मिला, गुज़ारो कोन थींदो। अम्मा उमर जी हुकूमत आहे, कुझु त ख़्यालु कर। मां थी चए त पुट उमर ॾिस, उमर त हिते कोन्हे। उमर ॾिसे त नथो, तूं खीर में पाणी मिलाए छॾ। उमर ॾिसे त नथो, खीर में पाणी मिलाए। धीउ जी ज़ुबान ते आयो आहे, अम्मा जे उमर त नथो ॾिसे, पर उमर जो ख़ुदा त ॾिसे पियो। सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु ॿार गेट ते बीठा आहिनि। खीसे मां सरकारी कलम कढियऊं, उन दरवाज़े जे मथां निशान लॻायूं। वापसि हलिया विया, अची करे फजर जी निमाज़ पढ़ायूं। फजर जी निमाज़ में उमर जी अजीब कैफ़ियत आहे। आगुज़ारी सां निमाज़ में रोअनि पिया। निमाज़ खां फारिग़ थिया आहिनि। सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जी अजीब कैफ़ियत थी पई आहे। रोअनि पिया, ज़ारो क़तार रोअनि पिया। अची करे सहाबी अची करे पुछनि था, अमीरुल मोमिनीन उमर, ॾे त ख़बर छा थियो आहे, छा माजराओ आहे, छा हालत आहे? और उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ज़ुबान ते इहे ई कलिमात आहिनि त उमर त नसो ॾिसे, उमर जो रब ॾिसे पियो। उमर कैफ़ियत छा आहे? सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो, तव्हां त समूरा तहज्जुद पढ़ी करे पोइ हिते पंहिंजे बिस्तरनि ते सुम्ही रहंदा हुयो, पर मूं उमर जो इहो मामूल आहे जो तहज्जुद पढ़े करे राति जे वक़्त में मदीने जी घिटियुनि में घुमंदो आहियां, मदीना तय्यबा जो पहारो ॾींदो आहियां ऐं ॾिसंदो आहियां त पोइ जेकॾहिं को परेशान हाल आहे त हुनजी मदद कई वञे। हितां जो निकितमि त फलाणी जाइ ते मूंखे रोशनी नज़र आई, रोशनी जो नज़र आई त मुंहिंजो हालात वञी करे मालूम कयां छा मामिलो आहे, ख़ुशी आहे, ग़मी आहे, का एमरजेंसी आहे, छा हुनजी आऊं मदद ऐं नुसरत करे छॾियां। पर जॾहिं उते पहुतो आहियां त उते जी अजीब कैफ़ियत आहे ऐं उते जा अजीब मनाज़िर हुया। मां ऐं धीउ जो पाण में मुकालमो पियो हले, उन्हनि जी गुफ़्तगू बि हले। उन धीउ जी गुफ़्तगू उमर खे ॾकाए छॾियो आहे। सरकारी नौकर खे सॾु कयूं त वञ फलाणे घिटी में जेके बि घर आहिनि हू ॾिसी आहे त कहिड़े दरवाज़े जे मथां निशान लॻल आहे। त हू पोइ हिते आयो, रिपोर्ट जी ॾिनई त साईं आउं वैस
एक बेवा औरत जो घर है उन्हें जे दरवाजे ते निशान लगो पियो हुयो कलम सां। साहबा जी जमात मौजूद आहे, चयो हलो त उन पोड़ी जे घर, तो उनखे इतला कर त अमीर उमर तुंहिंजे घर पियो अचे। अद उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु अची पहुता, दरवाज़ो खटखटायूं, अंदर का पोड़ी जो आवाज़ तो अचे, मन दक्कल बाब मन अलल बाब मम बिल बाब, दरवाजे ते केरा, दरवाजे ते केरा। हद अमीर उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए तो त अमीरुल मोमिनीन उमर दरवाजे ते आ, अम्मा पर्दे जो इंतज़ाम कर त असां अंदर अचूं। उमर तोखां कहिड़ो पर्दो हलियो आहे? चयो न न, मूं उमर जे करे त उम्मत खे पर्दो मिलो आहे। अम्मा पहिरीं पर्दे जो इंतज़ाम कर त अमीर उमर अंदर अचे। पर्दे जो इंतज़ाम थियो आहे, अम्मा पर्दे में थी आहे। हद उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु अंदर वञनि था, सहाबी गॾु ऐं वञी करे उन कुराड़ी अम्मा का हाल था वठनि। हू पंहिंजो तारुफ़ थी कराए त साईं आऊं फलाणे सहाबी जी घरवारी आहियां, मुंहिंजो मुड़ुसु फलाणी जंग में शहीद थी वियो, मुंहिंजा फलाणा 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 पुट फलाणी जंग में शहीद थी विया। बैतुल माल मां असांखे कुझु वज़ीफ़ो मिलंदो आहे, हिकु नौकर रखियलु आहे जेको ॿकरियूं चारींदो आहे ऐं उन ॿकरियुनि जे खीर मां असांजो गुज़र सफ़र हलंदो आहे। कॾहिं पूरो तारुफ़ थियो? चयो अम्मा तुंहिंजी न्याणी किथे आहे? उन न्याणी खे सॾु कर। उन बेवा पंहिंजी न्याणी खे सॾु कयो आहे। न्याणी बि पर्दे में आई आहे, पंहिंजी माउ जे भरिसां अची करे वेठी आहे। हद अमीर उमर रज़ी अल्लाह ताला उन न्याणी खां पुछे थो त पुट ॾे ख़बर, सुबुह जो वॾे वेले तो फजर खां पहिरीं पंहिंजी माउ सां कहिड़ी गुफ़्तगू पे कई, उहे लफ़्ज़ पंहिंजा ॿुधाए। साईं हाणे ख़बर न आहे, घर में माउ धीउ जूं ॻाल्हियूं थींदियूं रहंदियूं आहिनि, ख़ुशी ग़मी जूं ॻाल्हियूं आहिनि, घर जे मामला जूं ॻाल्हियूं आहिनि, कई ॻाल्हियूं थींदियूं रहंदियूं आहिनि माण्हू माउ ऐं धीउ जूं। अलाए कहिड़ी ॻाल्हि मूंखे त ज़हन में न आहे। जो खीर जे मामले में तो मां सां कहिड़ी गुफ़्तगू पे कई? अम्मा बि चए त धीउ खीर में पाणी विझ, चवनि त अम्मा हलाल खे हराम न कयो, मिलावट करे पंहिंजी रोज़ी खे हराम न कयो, पर अम्मा इसरार कयो आहे। अम्मा जो इसरार आहे त पुट खीर में पाणी विझ। मूं चयुमि त अम्मा ख़बरदार, उमर जी हुकूमत आहे, जे ख़बर पइजी वई त असां सूली ते चढ़ी वेंदियूंसीं। अम्मा चवणु लॻी उमर ॾिसे त नथो, त उन वक़्त में मूं चयो त अम्मा उमर त नथो ॾिसे, पर उमर जो ख़ुदा ॾिसी रहियो आहे। उमर त नथो ॾिसे, पर उमर जो ख़ुदा ॾिसी रहियो आहे। न्याणी खां हद उमर सां इहे बार बार अल्फाज़ चवराइनि था। हद उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जी अखियुनि मां लुढ़क वहनि पिया। बरकैफ़ हद उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु उन न्याणी जो संग वरितो आहे, पंहिंजे पुट सां उनजो निकाह कराई। उन खां बाद में जॾहिं बि हद उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु अदालत ते वेंदा हुआ त पहिरीं उन न्याणी खे घुराईंदा हुआ त पुट उहे अल्फाज़ चओ जेके तूं पंहिंजी माउ खे चया। हू न्याणी रोज़ानो 3-4 दफ़ा उहे अल्फाज़ दोहराए, उमर त नथो ॾिसे, उमर जो रब ॾिसे थो, उमर त नथो ॾिसे, उमर जो रब ॾिसे थो। हद उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु रोंदे रोंदे ईंदा हुआ, पंहिंजी अदालत में फ़ैसिला कंदा वेंदा हुआ ऐं दरमियान में वजद